अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, पहिरीं 2 क्लास तव्हां तहक़ीक़ ऐं तनक़ीद जे किताब आहिनि उनजे राइटर्स ते ॾिसी चुका आहियो। अॼु जो जेको क्लास आहे उहो तबज़ात ऐं तर्जुमो थियल नावलनि ते आहे। ॾिसूं था त उनजा केतिरा क्लास थियनि था। बहरहाल वधूं था क्लास जे तरफ़। जेको SST ऐं HST ऐं SPSC लेक्चरशिप लाइ तमामु अहम आहे। त असांजो पहिरियों जेको नाविल आहे सिंधी अदब में उहो आहे रासिलास। उहो तर्जुमो थियल नाविल आहे ऐं उनजो जेको तर्जुमो निगार आहे, तर्जुमा निगार आहे उहो आहे दीवान नोलरा ऐं मुंशी उधाराम। त सिंधी अदब में जेको नाविल आयो उहो तर्जुमे सां आयो ऐं पहिरियों नाविल हुयो रासिलास। उनखां पोइ दिलाराम ऐं मिर्ज़ा कलीच बेग जो पहिरियों तबज़ात नाविल आहे। उनखां पोइ ज़ीनत ऐं दिलाराम ते कुझु मुख़्तलिफ़ राय आहिनि, पर जेको मिर्ज़ा कलीच बेग जो पहिरियों नाविल आहे उहो दिलाराम ई आहे ऐं ॿियो नाविल ज़ीनत आहे। उनखां पोइ एरक, टे घर, जोलिन होम्स, गुलनि जी टोकरी, ख़ुदि पावरी, सची मोहबत ऐं ग्लेवर जो सैर ऐं सफ़र, इहे सभु मिर्ज़ा कलीच बेग जा मशहूरु नाविल आहिनि। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मिर्ज़ा कलीच बेग जा तक़रीबन 485 किताब आहिनि तबज़ात ऐं तर्जुमो थियल मुख़्तलिफ़ मज़मूअनि ते। ज़ाहिरी आहे शम्सुल उलमा जो उनजो लक़ब आहे, उनजो सिंधी अदब लाइ वॾियूं ख़िदमतूं आहिनि। त अॻिते बि उन्हनि जा केतिरा ई नाविल पढ़ंदासीं, पर इहे जेके नाविल आहिनि वक़्तनि ब वक़्तनि टेस्टुनि में ईंदा बि रहिया आहिनि। अक्सर सिंधी अदब जो जेको पहिरियों नाविल आहे उन हवाले सां बि दिलाराम। उनखां पोइ जेको तिलस्म उहो बि ॾाढो मशहूरु आहे, साधू हीरानंद ऐं भैरूमल जो। सोनवर्नियूं दिलियूं लालचंद अमर ॾिनो जो। उनखां पोइ बिलू खोखर AC शहाणी जो। पाप ऐं पाकीज़गी नारायण दास बंभाणी। गुम थियल संदूकड़ी मंगाराम मलकाणी। ठीकु आहे। आख़िरीन सफ़र जुगत आडवाणी। उनखां पोइ आहे हयातीअ जो पहिरियों दौरु ऐं ॿियो दौरु। इहो तबज़ात नाविल आहे ख़ान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ जो। उनखां पोइ संगदिल शहज़ादी, हाणे वरी कुझु मोहम्मद उस्मान ॾेपलाई साहिब जा आहिनि। संगदिल शहज़ादी ऐं हूर बग़दाद ऐं नूर तौहीद ऐं समरकंद जो सूफ़, स्पेन फ़तेह स्पेन। हालांकि उस्मान ॾेपलाई साहिब जो सांघड़ नाविल ऐं पिणु इलाही मशहूरु आहे, उनजी वजह आहे शुहरत आहे। जीअं पढ़ाॾो सोई सॾु सिराजुल हक़ मेमण जो आहे ऐं ईअं ई सांघड़ जेको आहे वन ऑफ द मोस्ट फेमस नाविल ऑफ मोहम्मद उस्मान ॾेपलाई, उनखे बि ज़हन में रखिजो, अक्सर टेस्टुनि में ईंदो आहे। उनखां पोइ नूर जहान डॉक्टर गर्बशाणी जो नाविल आहे ऐं जेको असांजे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में बि इहो मौजूदु आहे। खां पोइ ग़रीबनि जो विरसो नारायण दास बंभाणी, जहानारा अब्दुल रज़ाक सलाम। इहे जेके टई नावल आहिनि नॉन मुस्लिम्स जा, इहे बि सिंधी अदब में हिकु वॾी अहमियत जा हामिल आहिनि। उनखां पोइ आशीर्वाद शौक़ भोजराज ऐं सरोजा सीता देवी, इतिहाद ऐं गोरा ऐं साधना जो सपनो ऐं आख़िरी इनकलाब। इहे जेके 4 नावल आहिनि उहे गुली सदा रंगनाणी जा लिखियल नावल आहिनि। उनखां पोइ मथुरा आशा देवी जो ऐं उर्मिला सीता देवी जो आहे। उनखां पोइ परख ऐं शारदा इंदिरा हुमेरा जाणी जो। ॾुखनि पुठियां सुख टलराम आसूदामल। उस्मान ॾेपलाई जे वरी ॿियनि नावलनि ते अचूं था त अमड़ जापानी गुडी, गाज़ी अहमद शाह अब्दाली ऐं सांगड़ आज़ादीअ जी जंग, गाज़ी अनवर पाशा ऐं ॾाहिरी रंग महल। इहे बि उस्मान ॾेपलाई जा मशहूरु नावल आहिनि। उनखां पोइ सैलाब ज़िंदगीअ जो ऐं जीअ में झोरी तन में तात, प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी। मूं तव्हांखे अॻु में बि उनजा कुझु तहक़ीक़ थियल जेके पोयनि क्लासनि में बि उनजा हुया, मुंहिंजी फेवरेट राइटर आहे। उनखां पोइ आहे रुनुम रत फुड़ा बादाम नातवा जा ऐं उनखां पोइ आहे हयाती होतन रिय कला प्रकाश जो आहे। उनखां पोइ ॿ दिलियूं इंदिरा हुमेरा जाणी ऐं प्रेम जीवन ऐं चंद्रा आडवाणी ऐं हठ योगी तारा मीरचंदाणी, लहरनि जी गूंज, कुमायल कली ऐं मुहबत जो त्याग। इहे जेके आहिनि कोमल कली, इहे जेके 3 नावल आहिनि उहे तीरा चंदाणी जा आहिनि ऐं जेको मुहबत जो त्याग आहे उहो ऐश्वरी जोतवाणी जो आहे। प्यार ऐं दोखो लक्ष्मी अमेसर। लाश गुलाम अली अलाना जो हिकिड़ो ई नावल आहे। ठीकु आहे। गुलाम अली अलाना साहब बेसिकली लिंग्विस्टिक जा माहिर आहिनि, पर उनजो हिकिड़ो ई नावल आहे जेको इलाही फेमस आहे, लाश। उनखां पोइ खुलवत में बादाम नातवा, पूजारिण आयशा पठान, रहिजी वियल मंज़र तारकाल मुबड़ो जो इलाही मशहूरु नावल आहे। ख़िज़ा जा मोती ग़ुलाम सुगरा भट्टी, चंड खां सिज ताईं ऐं पिरह जा प्याक ऐं बंभर की जे भुण भुण
ऐं गूंगे गगन सां गुफ़्तगू, इहे चारई जेके नावल आहिनि उहे बि रीटा शहाणी जा आहिनि। ऐं उनखां पोइ सुंदरी उत्तम चंदाणी, उनजो आहे त प्यासी धरती प्यासियूं दिलड़ियूं, ठीकु आहे, हिकु ससी सौ सूर, किरंदड़ दीवारूं ऐं टुटल साज़, प्रीत पुराणी रीत निराली। प्रीत पुराणी रीत निराली बि मुख़्तलिफ़ टेस्टुनि में ईंदो रहियो आहे। त हीअ पंज ई नावल बि जेके तमामु मशहूरु आहिनि ऐं सुंदरी उत्तम चंदाणी जा आहिनि। हिकु दिलि हज़ार अरमान ऐं वक़्तु विथियूं विछोटियूं, कला प्रकाश जो शीशे जी दिलि, हयाती होतन रीह, प्यार आरसी आॾो, सपननि जो संसार, इहे ऐं समुंड ऐं किनारो, इहे नावल कला प्रकाश जा हुया। जलावतन, इनखे हाईलाइट करे छॾींदा मोहन कल्पना जो। ऐं हाणे जेको जलावतन कहाणी आहे उहा नूरुल हुदा शाह जी आहे। इनशाला अॻिते बि असां जॾहिं कहाणियुनि ते ईंदासीं त तव्हांखे मां ॿुधाईंदमि। त जलावतन कहाणी जेका आहे उहा नूरुल हुदा शाह जी आहे ऐं जलावतन जेको नावल आहे उहो मोहन कल्पना जो आहे, ठीकु आहे। ऐं बुख इश्क़ ऐं अदब, इहो बि मोहन कल्पना जी आहे किताबु। अॻिते वधूं था। मुंहिंजी मिठड़ी सिंध, करशन खटवाणी ऐं भूमि गुलाब हिंगोराणी। ऐं उनखां पोइ आहे त मुॼो आनंद गोलाणी, पखीअड़ा वलर खां विछड़िया गोबंद माली, उॾरी वञ कूंज लक्ष्मण साथी, अंधेरो उजालो मोती प्रकाश, ज़िंदगी या मौत राम पंजवाणी, खाहोड़ी खजन ॼाम साकी, प्रीत जा पुजारी गुलाम सुगरा भट्टी, हलीमा आसानंद मामतो राय, मुंहिंजी शादी चंदूलाल जे संघाणी, धीअर न ॼमण वन ऑफ द वेरी फेमस नावल राम पंजवाणी, उदासीअ जूं आहूं अला बख्श टालपुर, ऐं पहाड़ीअ चोटियूं ऐं अग्नि, पहाड़ी चोटियूं ऐं अग्नि, इहो आहे चंदूलाल जे सिंघाणी। उनखां पोइ लक्ष्मण माथीअ जा ॿिया बि नावल आहिनि, पखीअड़ा वलर खां विछड़िया ऐं चंचल निगाहूं। उनखां पोइ अबो ऐं अजो हरी मोटवाणीअ जा, मोहन कल्पना जलावतन आवारा। ऐं उनखां पोइ आहे दर्दन मारी दिलि विष्णु भाटिया, अमर प्यार ऐं यादि हिकु प्यार जी कृष्ण खटवाणी, इश्क नाहे रांदि मोहबत जी राह में, ऐं ॾेही परॾेही थिया, लोक आहे ॿोक, तूं मां ऐं हूअ, ऐं प्यार जी प्यास। इहे 6 नावल जेके आहिनि गोबंद मालीअ जा आहिनि। गोबंद मालीअ जी मां तव्हांखे आतम कहाणी बि ॿुधाईंदी आहियां। ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोठ जूं सिंधी अदब में इलाही अहम जॻह वालारे थी। गोबंद माली बि तमामु सुठा राइटर्स आहिनि। ऐं इनशाला हिकु ॿी ॻाल्हि मूंखे कमेंट में कंहिं चई आहे त जेके मुख़्तलिफ़ फेमस राइटर्स आहिनि उन जी शार्ट जेका बायोग्राफी आहे, डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ डेथ, उन जा टोटल बुक्स या फेमस जेके बुक्स या उन जी वजह शोहरत जेका बि लिखणी आहे उहे बि मां तव्हां सां जल्दी शेयर कंदमि। पर पहिरीं ही जेके अचनि पिया टेस्ट में तमामु अहम आहिनि, वक़्त जी ज़रूरत आहिनि, इहे क्लास मां तव्हां सां शेयर पई कयां मुख़्तलिफ़ सिंफ़ुनि ते मुख़्तलिफ़ किताब। अच्छा, उनखां पोइ आहे तॾहिं ऐं हाणी ऐं हिकु सर्द दीवार ऐं आतम मर्यादा लाल बिशप जा आहिनि। उनखां पोइ वरी साॻा ई 4 नावल आहिनि ऐं सर्ग जी ॻोल्हा, आवारा लगन विश्वास मोहन कल्पना जा, बग़ावत यूसुफ सिंधीअ जी, अबो ऐं अजो हरी मोटवाणी जी, मीरू धाड़ेल तारिक अशरफ। मूंखे यादि आहे जॾहिं मां SPSC जी टेस्ट पई ॾियां, आई थिंक 2011 वारी टेस्ट हुई, त उन में बि इहो आयो। बल्कि प्रीवियस पेपर बि जेके पाण ॾिसंदासीं त उन में बि तव्हांखे इहो मिली वेंदो, मीरू धाड़ेल तारिक अशरफ जो। ऐं हीअ जेके नावल आहिनि मुख़्तलिफ़ टेस्टुनि में वक़्तनि ब वक़्तनि ईंदा रहिया आहिनि। ऐं सिंधीअ जे लाइ ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जे लाइ SPSC जी तयारी जे हवाले सां शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। ऐं चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो, क्लास खे पंहिंजे फ्रेंड सां ज़रूरु शेयर कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे प्रेस करणु न विसारींदा त जीअं असांजा ईंदड़ मालूमात वीडियो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघनि। सो जेका बि कन्फ्यूजन हुजे इन क्लास जे हवाले सां या कंहिं बि ऐं जेका क्लास जी तव्हांखे नीड हुजे त हीअ क्लास मैडम तव्हांखे ठाहिणु घुरिजे टेस्ट जे हवाले सां, त उहे बि तव्हां कमेंट में ॿुधाए सघो था। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहिजो। अलाह जे दर दुआ आहे त अलाह पाक तव्हांखे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाबु कंदो ऐं तव्हांजे लाइ रोज़ीअ जा दरवाज़ा खोलींदो ऐं तव्हांजे लाइ आसानी पैदा कंदो ऐं राह हमवार कंदो। पंहिंजो ख़्यालु रखिजो।